आहिनि। सभ खां पहिरीं असां अटो 2 नगड़नि जो आहे, हिनखे असां मले करे हिन में 1 चमचो घी शामिलु कयो आहे, अधु चमचो लूण जो शामिलु कयो आहे, हस्बे ज़रूरत जीरो शामिलु कयो आहे ऐं हिनखे घी लॻाए करे रखी छॾियो आहे। हुन खां पोइ असांखे जंहिं शइ जी ज़रूरत आहे उहा आहे आलू पटाटा, हिनखे असां बॉइल करे वरितो आहे। हुन खां अलावा जेके मसाला शामिलु कंदासीं हुन में आहे हेड, सुका धाणा, ॻाढ़ा मिर्च, लूणु, जीरो। हुन खां अलावा जेके असांखे ॿियूं शयूं घुरिबियूं इहे आहिनि सावा धाणा, हिननि खे असां कटे सन्हो सावा धाणा हिनखे कटे असां सन्हो करे छॾियो आहे, सावा मिर्च हिननि खे कटे असां सन्हो करे छॾियो आहे, बसर हिननि खे कटे असां सन्हो करे छॾियो आहे, थूम जूं 4 खां 5 ॻुड़ियूं। सभ खां पहिरीं थोरो जीरो खणंदासीं ऐं हिनखे कुटींदासीं, पाउडर फॉर्म में आणींदासीं। हिन में 1 खां 2 ॻुड़ियूं थूम जी शामिलु कंदासीं, उन्हनि खे बि चङी तरह कुटे वठंदासीं। हुन खां पोइ हिन में असां आलू शामिलु कंदासीं। आलू कुटण खां पोइ हिन में असां विझंदासीं धाणा, थोरी हेड, ॻाढ़ा मिर्च हस्बे ज़रूरत, लूणु हस्बे ज़रूरत ऐं कटियल सावा धाणा, कटियल थोरी साई मिर्चूं, आख़िर में असां कुटण खां पोइ थोरो चॉप कयल बसर विझंदासीं। बसर में छा थोरो इस्तेमालु कबो आहे, बसर थोरो पाणी छॾींदो आहे, इन करे हिन में असां थोरो ई बसर इस्तेमालु कंदासीं। हाणे असां अटे खे 2 हिसनि में, 2 नंढियुनि मानियुनि जे हिसे में विराए छॾियो आहे। 2 पेड़ा ठाहे छॾिया आहिनि, हिननि मां हाणे असां नंढड़ी मानी पचाए वठंदासीं। मानी न थुल्हियूं कंदासीं न सन्हियूं कंदासीं, तमामु सन्हियूं हूंदियूं त टुटी पवंदियूं ऐं थुल्हियूं हूंदियूं त वरी कचियूं थी वेंदियूं। हिनजी साइज़ थोड़ी वॾी कंदासीं पहिरीं वारी खां। हुनजे तरीक़े सां थोरो घी लॻाए वठंदासीं। हाणे असां जेको आलू जो मसालो तयारु कयो हो रोटीअ ते मानीअ ते रखी वठंदासीं। ऐं चङी तरह सॼी मानीअ ते फैलाए छॾींदासीं। लॻाइण खां पोइ पहिरीं मानी पचाए रखे हिन सां चिंबड़ाए छॾींदासीं। अगरि ही पाण में नथो चिंबड़े त थोरो हिन किनारनि खे पाणी लॻाए वठंदासीं। तए खे गरम करे घी लॻाए ऐं असां पंहिंजो पराठो तए ते विझी छॾियो आहे ऐं हिनखे हिकिड़ी साइड चङी तरह पचाए ॾींदासीं। आलू पराठो असांजो हिकिड़ी साइड खां पची वियो, इन करे असां हिनजी ॿी साइड कई था। प्यार भेणूं, असांजो आलू जो पराठो तयारु आहे। हिन तव्हां खाई सघो था। हिनखे तव्हां केचप सां, दहीअ सां, हीउ ॾाढो मज़ेदार थींदो आहे, ॿारनि खे ॾाढो पसंदि ईंदो आहे। उमेद त अॼु जी रेसिपी तव्हांखे ॾाढी पसंदि आई हूंदी। असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा ऐं घणो खां घणो जेको आहे कमेंट्स कंदा। असांखे तव्हांजी कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। अल्लाह हाफ़िज़।